डेरा इस्माइल खान में मीडिया से ॻाल्हाईंदे तहरीक इंसाफ़ सरबराह इमरान खान चयो त नेब चेयरमैन की मुक़ररी बाबत साणनि सलाह मशवरो न कयो वियो। उन चयो त पीपल्स पार्टी ऐं नून लीग करप्ट माण्हुनि खे बचाइण चाहिनि थियूं। संदसि चवणु हो त ख़ुर्शीद शाह ते करप्शन जा केस आहिनि। इमरान खान चयो त हू चाहिनि पिया त नेब चेयरमैन बाबत फ़ैसिलो गॾियल सलाह मशवरे सां थिए। उन चयो त नए चेयरमैन एहतसाब कयो त खेसि क़ौम खां सुठी मोट मिलंदी। हमारी कोई मुशावरत नहीं थी, दो पार्टीज़ ने मिलकर किया। हमें बड़े ख़दशा हैं इसलिए क्योंकि दोनों पार्टीज़ करप्शन को बचाना चाहती है। खुर्शीद शाह का भी कोई आपको पता है कि उनके ऊपर ख़ुद करप्शन के केसेस हैं। तो हम ये चाहते थे कि मुशावरत के ज़रिए या किसी क्राइटेरियन के तौर पे नैब का हेड बने। इन्होंने फ़ैसला कर लिया है। जस्टिस जावेद इकबाल की अब परफॉर्मेंस के ऊपर सारी कौम आज उनकी तरफ देख रही है। कप्तान जो चवण हो तो शरीफ खानदान हिन वक्त ताईं मनी ट्रेल साबित न करे सघियो आहे। शरीफ खानदान जो ट्रस्ट डेड ऐं कतरी ख़त बि कूड़ो निकितो। उन चयो त अहिड़ी हुकूमत रही त कंहिं जी साज़िश जी ज़रूरत नाहे। मौलाना फज़लुर रहमान खेसि यहूदी धड़े जो माण्हू चवे थो। नवाज शरीफ जे हूंदे यहूदियुनि खे साज़िश जी कहिड़ी ज़रूरत आहे? ये कह रहा है मौलाना फजलुर रहमान कि मैं यहूदी साजिश हूँ। बात यह है कि यहूदियों को साजिश करने की ज़रूरत क्या मौलाना फजलुर रहमान और नवाज शरीफ के होते हुए? इमरान खान चयो त तारीख़ी कर्ज़नि पाकिस्तान जी सलामती खे ख़तरे में विझी छॾियो आहे। उन चयो त ट्रंप अफ़गानिस्तान में नाकामी जो सॼो बार पाकिस्तान ते विझी छॾियो आहे। ट्रंप जो बयान पाकिस्तानी परॾेही वज़ीर जी नाकामी आहे। तहरीक इंसाफ़ सरबराह चयो त नवाज शरीफ ऐं ज़रदारी में ॾे वठि हली रही आहे। गठजोड़ करे मीसाक जमहूरियत ते मुआहिदो कयो वियो। तहरीक इंसाफ़ जे सरबराह चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर जी शफ़ाफ़ मुक़ररी ताईं कंहिंखे एतमाद न ईंदो। इमरान खान चयो त ॿिनि पार्टियुनि पारां चीफ इलेक्शन कमिश्नर जो फ़ैसिलो करणु ग़लति आहे। इन खां अॻु डेरा इस्माइल खान में तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त जानवर जॾहिं घणो खाईंदो आहे त उन जो पेट भरिजी वेंदो आहे, पर इंसान जॾहिं जानवर बणिजी वेंदो आहे त खाई खाई उन जो पेट नाहे भरबो। इमरान खान चयो त आसिफ ज़रदारी सिनेमा जूं टिकेटूं ब्लैक ते विकिरो कंदो हो। अॼु ज़रदारी सिंध में लखें एकड़ ज़मीन जो मालिक आहे। उन चयो त उज़ैर बलोच चयो आहे त हुन कब्ज़ो करे 13 शुगर मिलूं आसिफ ज़रदारी खे ॾिनियूं। हाणे ज़रदारी शुगर मिलुनि जो मालिक बणिजी वेठो आहे। नवाज शरीफ तंहिं करे चवे पियो त ज़रदारी आज़ाद घुमे पियो त खेसि छो पकड़ियो वियो? बम्बीनो सिनेमा के टिकट ब्लैक करता था। आज उसके पास सुनो आज उसके पास 1 लाख एकड़ जमीन है सिंध में। 19 शुगर मिल हैं। और आज मैं अखबार में पढ़ रहा था कि उज़ैर बलोच वो कहता कि मैंने 13 शुगर मिल पे कब्जा करके आसिफ ज़रदारी के हवाले किया सिंध में। तो वो भी दंदनाता फिर रहा है। तो नवाज कहता है कि अगर वो फिर रहा है तो मुझे क्यों निकाला? संदसि चवणु हो त मुल्क जा वॾा वॾा धाड़ेल असेंबलियुनि में अचनि था। इन खां वधीक शर्म जी ॻाल्हि कहिड़ी हूंदी? इमरान खान चयो त हू वॾनि धाड़ेलनि खे जेल में विझी ॾेखारींदा, ताक़तवर खे कानून जे दायरे में आणे मुल्क में कानून जी बालादस्ती क़ाइमु करणी आहे।